शादी खां पहिरें तव्हां पाण उहो कुंडलियूं मिलाईंदा आहियूं असांजा छटियूं पंडित छटियूं वटियूं मिलाइनि था। मां उहो नथो चवां हाणे अॼुकल्ह मतिलबु पंडितुनि खे कुझु चवण बि सही न आहे ऐं असांखे चवण बि न खपे, असांजो अधिकार बि न आहे बिकॉज़ वी आर नॉट असांखे उहा जानकारी बि न आहे की उहो केतिरो उन में छा थींदो आहे। बट एनीवे जंहिंखे कुंडलियूं मिलाइणियूं आहिनि उहे ज़रूरु मिलाइनि, पर उन सां गॾु इहा शइ ज़रूरु मिलाइनि। फॉर दिस वी नीड पीपल की भई माण्हू साम्हूं अचनि किथे न किथे, या हो तव्हांजा जेका हे कराईंदा आहिनि न मिट्री माइट्री कराईंदा आहिनि, मैट्रीमोनियल ग्रुप्स हूंदा आहिनि, उहे छो नथा हिन ॻाल्हि खे खणनि साम्हूं? सच ॻाल्हि दे शुड ऑल्सो कम फॉरवर्ड न। ॾाढो सुहिणो तव्हां इहो असांखे ॿुधायो, हिकु सुहिणो मैसेज आहे सिंधी समाज खे कि छटियूं त मिलायो तव्हांजी इच्छा जे मथां आहे, लेकिन थैलेसीमिया जी रिपोर्ट ज़रूरु मैच कयो। इहा तव्हां हिकु सुठी जानकारी